आगाह कयो अव्हांखे कराची जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, रहवासी परेशान आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं ॿिए पासे गुलामुला, कोटड़ी, निंदो ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे मौसम जे हवाले सां कराची जे इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, रहवासी परेशान आहिनि। हिन वक़्तु बि कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। गडाब समेत मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पई आहे। बरसात खां पोइ नदियूं नाला भरिजी विया आहिनि, ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। पठान खान ॻोठ, नोदो बुरफत, सनासी बुरफत ऐं ॿियनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। गुलामुल्ला, कोटड़ी, निंदो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात पई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो 6 सेप्टेम्बर ताईं जारी रहण जो इम्कान आहे, इहो चवणु आहे मौसमियात खाते जो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं कराची जे केतिरनि इलाइक़नि में बरसात जो पाणी रोडनि ऐं रस्तनि ते भीजी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, गुलामुला, कोटड़ी, निंदो ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में बि बरसात पई आहे, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो 6 सेप्टेम्बर ताईं जारी रहण जो इम्कान आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गडाब समेत मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात हलंदड़ आहे। बरसात खां पोइ नदियूं नाला भरिजी विया आहिनि, ज़मीन राब्तो बि कटिजी वियो आहे। आगाह कयूं पिया कराची जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, रहवासी परेशान आहिनि। ॿिए पासे गुलामुला, कोटड़ी, निंदो ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में बि बरसात पई आहे। आगाह कयूं पिया कराची जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे। इन जा तफ़सील वठंदासीं कराची मां नजीब नाइच खां। नजीब, आगाह कजो, कराची में हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे, उन खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, कराची में अॼु बि जेको आहे वक़्तु सां इलाइक़नि में बरसात जारी आहे ऐं ख़ासि तौर जेके कराची जो सदर वारो इलाइक़ो, उन खां अलावा गुलशन हदीद, गुलशन इक़बाल, उन खां अलावा सोराब रोड साइड वारो एरिया जेको आहे उते जेको आहे पाणी मौजूदु आहे ऐं गुज़िरियल 3 ॾींहंनि खां बरसात जारी आहे। पर केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पाणी जी निकाली जे हवाले सां हींअर ताईं कमु न शुरू थी सघियो आहे ऐं लियारी सुमेत, अख्तर कॉलोनी, ॿिया केतिरा ई इलाइक़ा आहिनि जिते हींअर बि पाणी मौजूदु आहे ऐं इंतिज़ामिया पाणी जी सफ़ाई जे हवाले सां पंहिंजा उपाउ न वठी सघिया आहिनि। जेतोणीकि सिंध हुकूमत पारां रेन एमरजेंसी लागू थियल आहे, पर उन बावजूदि पाणी जी निकाली जे हवाले सां को वॾा उपाउ न वरिता विया आहिनि। कराची जा जेके आम रोड आहिनि, शार फैसल, उन खां अलावा यूनिवर्सिटी रोड ऐं ॿिया जेके रोड आहिनि उते पाणी जेको आहे निकाल कयो वियो आहे सिटी गवर्नमेंट जे अमलदारनि पारां। उन खां अलावा के इलेक्ट्रिक पारां वक़्ते वक़्ते सां लोड शेडिंग जो सिलसिलो बि जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। महिरबानी अव्हां जी अपडेट करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं कराची जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, रहवासी परेशान आहिनि। बिजली जो निज़ाम बि धरम भरम आहे। गडाब में हिन वक़्तु बि गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिंखां पोइ मौसम बि ख़ुशगवार थी वियो आहे, गर्मी जो ज़ोर बि टुटी वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, बरसात खां पोइ नदियूं नाला भरिजी विया आहिनि, ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो आहे। आगाह कयूं पिया कराची मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी बीठल आहे, रहवासी परेशान आहिनि। उन खां अलावा गुलामुला, कोटड़ी, निंदो ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में बि बरसात पई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बरसात जो सिलसिलो 6 सेप्टेम्बर ताईं जारी रहण जो इम्कान आहे। गडाब समेत मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पई आहे। बरसात खां पोइ नदियूं नाला भरिजी विया आहिनि, ज़मीनी राब्तो बि कटिजी वियो आहे। अहिड़े हवाले सां राब्तो कयो आहे गडाब में मंज़ूर सोलंगी सां। जी मंज़ूर, अपडेट कजो। जी, अॼु 3 ॾींहं बि ज़ोरदार बरसात खां पोइ काठोड़ सिटी ही जेको आहे भेरिया टाउन उन जे लॻभॻि आसपास जेके इलाइक़ा आहिनि उहे काठोड़ जेको आहे दरसाणो, छनो, मेमण ॻोठ, गुलशन हदीद, पिपरी, स्टील टाउन
ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ोरदार बरसाति थी आहे, जंहिं सबबि पाणी जा रेला जेके आहिनि मुख़्तलिफ़ नदियुनि नहरुनि में भरिजी आया आहिनि, जंहिं सबबि जेको आहे गडाब जा जेके कचा ॻोठ आहिनि उन्हनि जा ऐं गडाब सिटी जो रस्तो कटिजी वियो आहे। हिन वक़्तु बि जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि रोडनि रस्तनि घिटनि ऐं घरनि में वॾी जेको आहे मिक़दार में पाणी पी वियो आहे। कंहिं बि क़िस्म जो को बि इंतज़ाम नाहे कयो वियो आहे। जी ठीकु आहे मंसूर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।